अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक। शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे। हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे। ज़िंदा तू सिंधी आई, ज़िंदा तू सिंधी आई, ज़िंदा जे तुझी बोली, सिंधी हमारी बोली, मिठड़ी हमारी बोली, सिंधी हमारी बोली, ओ मिठड़ी हमारी बोली। नाज़रीन, हिंदुस्तान जे शहर कटनी में जन्म वठंदड़ सिंधी रागी जतन उदासी पंहिंजे अबाणे वतन सिंध पहुतो। संदसि अबाणो शहर बाडरा लाड़काणो आहे। सिंधी माण्हू पारां महिमान नवाज़ी जी रवायत खे बरक़रार रखंदे खेसि मोहब्बतनि मां सिंधनि आजियां कई। सिंध ऐं हिंद जो मशहूर फनकार 10 अप्रैल ते पनो आकिल में कॉन्सर्ट में शिरकत लाइ सिंध पहुतल आहे। सिंधी माण्हुनि पारां संदसि शेड्यूल जो इंतज़ार नौजवान मदाहनि पारां सोशल मीडिया ज़रिए प्यार जो इज़हार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।